जय झूलेलाल दोस्तों। अॼु असां ठाहींदासीं गोगड़ू और गजर जी खटाइण, जेका सिंधियुनि जी ॾाढी फेवरेट आहे और ॾाढी टेस्टी ठहंदी आहे। सिंपल से दाल चावरनि में भी इहा टेस्ट आणींदी आहे। अचो त शुरू था कयूं पिया गोगड़ू ऐं गजर जी पाणीअ वारी खटाइण। जय झूलेलाल दोस्तों, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का सिंधी ते। इहो उहो चैनल आहे जिन ते तव्हांखे सिंधी रेसिपीज़ मिलंदियूं, उनखां सवाइ सिंधी ट्रेडिशन, सिंधी कल्चर हुजे, असांजी रीति रस्मूं हुजनि, हिकु हिकु वीडियो मां पंहिंजे चैनल ते अपलोड कंदी आहियां। ॾिण वार हुजनि, ॾिण वारनि ते कहिड़ो खाधो ठहंदो आहे, हिकु हिकु मुंहिंजे चैनल ते आहे, त ज़रूरु चेक कजो। अचो त रेसिपी हाणे शुरू था कयूं पिया। खणंदासीं असां गोगड़ू ऐं गजर। गोगड़ू यानी जिनके शलगम या तुरनिप भी चइबो आहे, जेके मां खंया आहिनि 250 ग्राम और गॾु खई आहे गजर 100 ग्राम। क्वांटिटी घटि वधि असां पंहिंजे हिसाब सां करे सघंदा आहियूं। इन्हनि खे चङी तरह धोई करे छिलींदासीं असां। खाली गोगड़ुनि जी या खाली गजर जी भी खटाइण ठाहे सघबी आहे, या पाणीअ वारी। इन जो मां वीडियो पहिरियों ई अपलोड करे चुकी आहियां। गोगड़ुनि खे छिलींदासीं और उनखां पोइ इन्हनि खे 8 टुकरनि में कटींदासीं। साइज घटि वधि तव्हां पंहिंजे हिसाब सां करे सघंदा आहियो। गोगड़ुनि खे कटण खां पोइ इनखे असांखे करणो आहे बॉइल। त कटण खां पोइ डायरेक्ट इनखे विझंदासीं असां पाणीअ में। सो इन तरह 8 टुकरनि में कटींदासीं। और गजरूं जेके आहिनि उन्हनि खे असां लंबनि टुकरनि में कटींदासीं। पहिरियों गोगड़ुनि खे करणो आहे बॉइल। 5 मिंट लाॻीतो असां इन्हनि खे बॉइल कंदासीं लूणु विझी करे। जेसि ताईं कंटिन्यूअस ये 5 मिंट बॉइल थियनि तेसि ताईं असां गजरूं छिले वठंदासीं। जीअं मां ॿुधायो असां गजरूं जेके आहिनि लंबियूं कटींदासीं, त लॻभॻि 2 इंचनि जी लंबाई रखंदासीं और लंबनि लंबनि टुकरनि में कटींदासीं। ॾाढियूं बढ़िया लॻंदियूं आहिनि। ॾिसो गोगड़ू बॉइल थी विया आहिनि। हाणे इन्हनि जो असां पाणी कढी छॾींदासीं। छाणे पाणी कढी वठंदासीं और इन्हनि खे साइड करे रखंदासीं, जीअं एक्स्ट्रा पाणी जेको हुजे उहो निकिरी वञे। तेसि ताईं खणंदासीं हिकु बरनी, साफ़ ऐं सुकल हुजे जेका। उनमें इहे गोगड़ू विझंदासीं जेके असां बॉइल करे बिल्कुलु पाणी ड्रेन करे रखियो आहे उनजो। और थधा थियण खां पोइ ई विझिजो, हिन में गरम न विझिजो। गॾु विझंदासीं गजरूं। गजरुनि खे मां बॉइल न कयो आहे। और हिन में विझंदासीं पाणी। गरम करे थधो कयल पाणी विझंदासीं। फुल बरनी भरींदासीं, जीअं गोगड़ू ऐं गजर जेके आहिनि पाणीअ में ॿुॾल हुजनि। और उन सां गॾु हिन में विझंदासीं लूणु। घणनि मसालनि जो इस्तेमालु न थींदो आहे हिन में। लूणु, हैड ऐं ॻाढ़ा मिर्च। गॾु विझंदासीं हैड ऐं हिते मां कश्मीरी ॻाढ़नि मिर्चनि जो इस्तेमालु कयो आहे, त 1 चमचो कश्मीरी ॻाढ़ा मिर्च विझंदासीं। इन खां पोइ असां हिन में विझंदासीं पीली राई। 2 चमचा विझंदासीं इहा, जंहिंसां खटास भी ईंदी आहे हिन में। और 2 चमचा विझंदासीं साई थूम। साई थूम जा जेके पत्ता हूंदा आहिनि उहे विझंदासीं और इनखे चङी तरह मिक्स कंदासीं। और इहा खटाइण जेका आहे 2 खां 3 ॾींहंनि में तैयार थी वेंदी, जेका ॾाढी टेस्टी आहे। हिन में कंहिं बि प्रिजर्वेटिव जो इस्तेमालु न कयल आहे, त इन जी शेल्फ लाइफ जेका आहे 10 खां 12 ॾींहं हूंदी आहे। ॾाढी टेस्टी आहे सिंधियुनि जी फेवरेट गोगड़ू ऐं गजर जी खटाइण। हिकु दफ़ो ज़रूरु ठाहिजो और मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त तव्हांखे मुंहिंजो वीडियो कीअं लॻो। और अहिड़ियूं कहिड़ियूं रेसिपीज़ आहिनि जेके तव्हां मुंहिंजे चैनल ते ॾिसणु चाहियो था, उहे बि मूंखे कमेंट करे ज़रूरु ॿुधाइजो। अगर तव्हांखे मुंहिंजे चैनल ते रेसिपी या वीडियो पसंद आयो हुजे त उनखे ज़रूर लाइक कजो, शेयर कजो और सब्सक्राइब कजो। और मुंहिंजी नई ईंदड़ वीडियोस के ॾिसण जे लाइ बेल आइकॉन ज़रूर क्लिक कजो। मूंखे इंस्टाग्राम और फेसबुक ते भी ज़रूर फॉलो कजो। और मुंहिंजे सफ़र में मुंहिंजो साथ ॾियण लाइ धन्यवाद। जय झूलेलाल।